नाज़िर खैरपुर में पीपी तालके कोटनी जी अगवान गुलबहार खान रुड मुख़्तलिफ़ मामलन ते बहिराण टीवी जे रिपोर्टर हरेश कुमार सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। अॼु बिल्कुल पीपल्स पार्टी तालके कोडजी जो अगवान गुलबहार खान रिड सां अॼु मौजूद आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं खैरपुर ज़िले जी मुख़्तलिफ़ सियासी इशूज़ ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते ऐं मुल्की सूरत हाल ते। मेहरान टीवी जो वॾो शुक्रगुज़ार आहियां ऐं ही हमेशह मेहरान टीवी मेहरान माना सिंध लतीफ़ जी ॿोली आहे। हिन में लतीफ़ जी समाइल आहे ॿोली ऐं मेहरान हमेशह ग़रीबनि जी ऐं जेके बेपोच माण्हू आहिनि उन्हनि जो ई हमेशह आवाज़ उथारियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि जेको बिलावल वसाण ख़ुदि पाण आहे न, ख़ुदि फोर्स जो माण्हू आहे, CSS ऑफिसर आहे ऐं फोर्स इन्वेस्टिगेशन करे पई ऐं जेके इन्वेस्टिगेशन में ऑफिसर आहिनि उन्हनि ते असांखे एतमाद आहे। हींअर इमरान ख़ान वज़ीर आज़म अवाम मां कढे छॾियो आहे, छो जो ही पाण बि वेहनि था न 20-25 ॼणा प्रेस कॉन्फ्रेंस कनि था, उते न को मास्क आहे न का डिसिप्लिन आहे। ख़ारजा पॉलिसी आहे उहो बि तव्हांजे सभिनीनि जे साम्हूं आहे। बशीर शामून कुरैशी साहब जेको चवे थो त सभु कुझु ठीकु लॻो पिया, त ज़ाहिरी तौर ते कुझु बि ठीकु कोन्हे को। त बाबा असांखे क़ैद आज़म वारो वापसि पाकिस्तान खपे जेको 1947 में आज़ादु थियो। त हाणे पाकिस्तान जी आवाम चए थी असांखे कोई अहिड़ो दिलेर लीडर खपे जेको असांजे लाइ हक़ जे आवाज़ जे लाइ विड़े। अॼु बिल्कुलु तव्हां न्यूज़ ॿुधा गुलबहार खान रिड जा ऐं उन्हनि जो चवणु हुयो त पाकिस्तान असांखे क़ाइदे आज़म वारो खपे ऐं इन हाउस तब्दीली अचण वारी आहे। कैमरा टीम सां गॾु हरेश कुमार, मेहरान टीवी न्यूज़।